अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा एच आर जेडियो न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। तहलका शहजादपुर खां हिकु अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं त तहलका शहजादपुर यूसी बरूण में माकड़ जो बीठल फसल ते हमिलो, आबादगार सख़्त परेशान। एग्रीकल्चर ऑफिसर मक़सूद खानज़ादे जो यूसी जे सभिनी देहनि जो दौरो। एग्रीकल्चर ऑफिसर मक़सूद खानज़ादे एच आर जेडियो न्यूज़ टीम सां ॻाल्हाईंदे चयो त एग्रीकल्चर ज़रई तोसी खाते की तरफा मक़सूद अहमद खानज़ादा एग्रीकल्चर ऑफिसर सेक्टर शाहपुर चाकर खां अॼु मां हमदे बागराणी खां विज़िट कंदे 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 हींअर ॻोठ हुसैनाबाद में अची मां कुछ ज़मींदारनि सां हिते गॾिजाणी इन करे कयमि ते माकड़ आई आहे। हिन जो असां तदारुक त नथा करे सघूं, पर हिन जो इहो आहे त फटाका दोहल दूंहा ये कुदरती तरीक़े सां माना जंहिं ते ख़र्च घटि थिए, इहा इंशाअल्लाह हफ़्ते ॾेढ खां पोइ गवर्नमेंट खे असां लिखी मोकिलियो। अल्लाह ताला वफ़ाक़ सहकार कंदो त माकड़ मां जान छुटी पवंदी। ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो मेन अर्ज़ु इहो आहे त असांजा ज़मींदार जेके बि ज़मींदार आहिनि, पोइ एकड़ जो आहे घणी 5000 एकड़ जो आहे, हिकिड़ो बि ज़मींदार एग्रीकल्चर ऑफिसर खे या एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे उहो सम्झे ई नथो त मां हिन वटि वञा। छाजे लाइ अचणु घुरिजे, हुननि खे ऑफिसुनि में अचणु घुरिजे, ज़मींदारनि खे सलाह सवाब असांखे फील्डुनि में घुराइनि। असां तयारु आहियूं हर घड़ी एनी टाइम, ऐं असांजी मईशत वधंदी, असांजो कारोबार वधंदो। हिन ज़मींदारी खे बिज़नेस सम्झी हलंदासीं त इंशाअल्लाह ताला सभु कुझु असां वटि हूंदो। पर जेकर बन्नी भटारी करे सम्झी हलंदासीं त इहा बन्नी भटारी रहंदी। इन्हनि थोरनि लफ़्ज़नि सां बसि मुंहिंजी मोकिलाणी तव्हां भाइरनि खे। ज़मीननि ते माकड़नि जो करोड़नि जी तादाद में हमिलो थियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त जल्द में जल्द हुनजो ख़ात्मे जे लाइ को न को बंदोबस्तु कयो वञे, ताकी असांजूं फसलूं असांजूं ज़मीनूं तबाही खां बची सघनि। सोलंगी यूसी असगराबाद। हिन वक़्तु असां सुबुह जो निकिता आहियूं एग्रीकल्चर ऑफिसर मक़सूद अहमद खानज़ादे सां गॾु। जीअं हमज़े बाग़राणी खां वठी निकिता आहियूं त माकड़ इंतिहा खां वधीक तमामु घणी आहे। उनजे लाइ उन्हनि खे असां सलाह मशवरा बि ॾिना आहिनि, ऐं लूसण खे बि नुक़सानु ॾिए थी, कणिक खे बि, वणनि खे बि लखनि खां वधीक आहे। इंशाअल्लाह ताला इन जो तदारक थी वेंदो। असां कोशिशि में आहियूं, कुझु सलाहूं ॾिनियूं अथऊं आबादगारनि खे, ऐं वधीक हफ़्ते खनि में जीअं असां वफ़ाक़ सहकार कंदो इंशाअल्लाह ताला सेटअप थी वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो एच आर जेडियो न्यूज़।